अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सिधी ॻाल्हि में आवां तव्हां मेज़बान रऊफ़ चांडियो। नाज़रीन, प्रोग्राम सिधी ॻाल्हि अरबा ख़मीस जुमे ते राति जो 10 वारी ख़बरुनि खां पोइ लाइव नशर थींदो आहे, जेको साॻी राति 2 वॻे ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो 11 वॻे शाम जो 4 वॻे वारी ख़बरुनि खां पोइ रिपीट टाइम में तव्हां ॾिसी सघंदा आहियो। हिन प्रोग्राम जी शुरूआति कजे थी। मतिलबु अॼु जो ॾियारो मीडिया जे हवाले सां तमामु वॾो अहम आहे, छाकाणि मीडिया जी दुनिया TV जेका आहे उन हिकिड़ो टॉक शो स्पेशल ट्रांसमिशन रिकॉर्ड कराई हुई, ऑन एयर कई। उहा जेका स्पेशल ट्रांसमिशन जा ऑफ द रिकॉर्ड हिसा हुआ उहे मंज़िल आम ते यूट्यूब ते अची विया आहिनि, जंहिंजे करे फुल सुप्रीम कोर्ट बि जो फुल इजलास बि थियो, उन में बि पैनल चेयरमैन खे तलब कयो आहे। मीडिया में तमामु वॾो थरथरो मचियल आहे, त मीडिया जी ख़ुदि साख बि जेका आहे सवाल या निशान बणिजी वई आहे। रऊफ़ साहब, इफ यू बिगिन वेल यू एंड वेल। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त हिन मुल्क में जॾहिं मीडिया जो कंसेप्ट आंदो वियो मुशर्रफ जे दौर में, त कॾहिं बि कंहिं कोन इहो सोचियो या प्लान कयो त बाबा ॻाल्हि इहा आहे त हेतिरा चैनल हूंदा, हेतिरनि चैनल्स मां हेतिरा चैनल मतिलबु हिन लैंग्वेज जा हूंदा, हेतिरा हिन लैंग्वेज जा हूंदा, ऐं हीअ एंटरटेनमेंट हूंदा, हीअ न्यूज़ हूंदा। छुड़वागी हुई 20 लख रुपया 25 लख रुपया लेसन फी ॾियो, उनखां पोइ तव्हां जेको बि वञी चैनल खोलियो तव्हांखे इजाज़त हुई। ख़ैर, हिकिड़ो त थियो इहो एस्पेक्ट। ॿियो एस्पेक्ट इहो थियो त वरी जेको केबल जो निज़ाम आहे उनजो बि को सिस्टम कोन्हे को। केबल ऑपरेटर्स जी मर्ज़ी आहे, को चैनल लाहे छॾनि, को चाढ़े छॾनि, चैनल थी विया आहिनि वधीक, तंहिंजे करे उहो अलॻि ॿियो एस्पेक्ट आहे। टियों एस्पेक्ट इहो थियो त नतीजतन छा थियो जो चैनल्स छो त भरमार जो थी उन में कमाई वमाई जा ज़रिया मुख़्तलिफ़ तरीक़े सां कढिया विया, त भई सिविल सोसाइटी खां पैसा कीअं कढजनि, वापारियुनि खां पैसा कीअं कढजनि, हुकूमत खां पैसा कीअं कढजनि, इहे सभु तरीक़ा ॻोल्हिया, गैर क़ानूनी सभु मक़सद आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त असां वटि बदकिस्मती सां इहा फीलिंग हुई त 2 इदारा आहिनि ऐं सभु को पियो चए त मौजूदु इफेक्टिव मीडिया ॾाढो केरु हरकत न करे सघंदो। नतीजतन ख़बर पई त तव्हां रुगो मथां परदो खयो त अंदरि उहो बि साॻियो किचिरो आहे। हाणे हिन में को शक कोन्हे त जंहिं मुआशिरे में बुराईअ जी वाह हुजे, भलाई ते तनक़ीद हुजे, या बुराई एतिरो वधी वञे, एतिरो सिर चढ़ी वञे, एतिरो मथे थी वञे जंहिंमें भलाई गुम थी वञे, नज़र ई न अचे। हिकिड़ो ज़मानो हूंदो असांजे ज़माने में जॾहिं असां कैरियर शुरू कयो त को ऑफिसर विरले करप्ट हूंदो ऐं उनखे सभु चवंदा ही करप्ट आहे, हुनजा सबॉर्डिनेट बि, हुनजा इर्द गिर्द जा माण्हू बि, पाड़े वारा बि, ही करप्ट आहे। ऐं आम तौर ते इहो सोचियो वेंदो त करप्शन ख़राबु शइ आहे, हीअ वैल्यूज़ हूंदा, ऐं उन वैल्यूज़ में इहो हूंदो हो त जॾहिं को माण्हू करप्ट हूंदो त उनखे सोसाइटी मोरालेस निंदींदी बि हुई। हाणे इहो आहे त जेको ईमानदार आहे सोसाइटी उनखे निंदे थी, सोसाइटी उनखे इग्नोर थी करे, सोसाइटी उनखे नेग्लेक्ट थी करे। जेको बेईमान आहे, जेको वॾे खां वॾा शान आहे, जीअं शाना तिर्ज़ ते हुकूमत उनजी बिरहाणी करणी थी वई, उहो वॾो माण्हू थी वियो, उनजी इज़त में वाधारो बची वियो, उहा दौलत किथां भाई हुजे। जंहिं मुल्क में इहे वैल्यूज़ थींदा, इहे सभु शयूं थींदियूं। हाणे अचो, तव्हां जंहिं मीडिया जी ॻाल्हि पे कई, सॼी दुनिया त पाकिस्तान जी मीडिया मुतहरिक आहे, जंहिंमें USAID बि पैसा लॻाए, ॿाहिरनि मुल्कनि खां बि रोकड़ लॻनि, ऐं उहो ॾिसनि त वॾे में वॾा हिननि में कहिड़ा आहिनि जेके ओपिनियन चेंज करे सघनि था, जंहिंजे माण्हू सॼो ॾींहुं लॻाए वेठा आहिनि, उन्हनि जे एंकर्स खे ख़रीद करणु। बिज़नेसमैन हाणे जीअं मलिक रियाज़ आहे, उहो जेकॾहिं चीफ जस्टिस जे पुट खे ख़रीद करे सघे थो, ख़रीद करणु आहे न, कंहिं तरह सां ट्रैप करे ऐं हुनखे ख़रीद करणु आहे, उहो ख़रीद करे सघे थो। जनरल चवनि था ख़रीद करे सघे थो, चवनि था त हुन माण्हू जे लाइ ख़रीद करणु त कोई शइ ई न आहे। हुन पाण बि TV इंटरव्यू में चयो त किथे फाइल जेकॾहिं फसे थो त पोइ छा थो कयां, मां हुनखे व्हील लॻाए छॾींदुमि। ठीकु आहे, त इन TV इंटरव्यू में बि तव्हां ॾिसो त हू अकेलो कोन आयो आहे, हुन सां गॾु जंहिंखे हर नालो पियो वठे माईअ जो, छा नालो पियो वठो तव्हांखे, जेकॾहिं माई जो नालो पियो वरितईं त उहा हुनखे पाण ई परचाईंदी। जॾहिं ही नाराज़ थी वियो मुबशर लुकमान त हुनखे मरियम, हाणे असां सम्झूं पिया त अलाए मरियम केरु आहे, असां सम्झो मरियम नवाज़ थी सघे थी ज़हन में, न मरियम नवाज़ मुंहिंजे ज़हन में आहे त मरियम हुन प्रोग्राम जी प्रोड्यूसर आहे, मुंहिंजे ज़हन में आहे त मरियम उन इदारे में हिकु ख़ासि पोज़ीशन ते आहे जंहिंजो नालो थो वठे। ख़बर पई त उहा सीनियर, उहा वाइस चेयरमैन आहे ऐं हिनजी बहरिया ग्रुप जी। सो माना हू सॼे अटाले सां आयो, ऐं उन खां पोइ जॾहिं मुबशर लुकमान उथी हलियो वियो त तॾहिं कीअं कोई न मरियम ज़रा मना के लाओ, माना ऑन द फेस ऑफ इट नज़र इहो थो अचे त हिकिड़े ऑन बोर्ड आहिनि सभु। हाणे जॾहिं जेका लिस्ट आई तक़रीबन सभिनी साहिबनि जी लिस्ट आई आहे,
उन में सिंधी सहाफ़ी ने जेकर उन जो सिंध मटीरियल आहे उन जो अहमियत उन हिसाब सां कान्हे पर जेके असां वारा जिनखे पंहिंजो तव्हां ॻाल्हि पिया कयो मलक रियाज़ साहब बंगला पैसा ॾिना उन्हनि जी तव्हां शायदि ॻाल्हि करे रहिया जेका लिस्ट मीडिया में SMS में जेका हले पई ऐं चङनि भलनि जो बॉडी लैंग्वेज मूं ॾिठी जॾहिं सुवाल कयो त ॿुधो तूं तव्हांखे एतिरा पैसा मिलिया आहिनि ऐं प्लॉट मिलियो आहे या बंगलो मिलियो आहे चङा भला जिन जे लाइ मूंखे इम्प्रेशन हूंदो त ॾाढा क्लीन क़िस्म जा आहे आहिनि उन्हनि जी बि बॉडी लैंग्वेज इहा हुई त भला पोइ हीअं पेन हथ में ऐं अच्छा ठीक है वो ज़रा बताए न प्लॉट हमारा किधर है ॿियनि लफ़्ज़नि में त माना जेको आहे हाणे भला ॿियो छा चए इन तर्दी त इहा करणु खपंदी मूंखे को प्लॉट कोन्हे प्लॉट साबित थी वञे त मां ॿुधायां ख़ैर नतीजतन छा आहे त जंहिं मुआशिरे जंहिं सोसाइटीअ में बुराई जी पोज़ीशन इहा हुजे जो उहा सुप्रीम हुजे न त तव्हां कॾहिं बि ॾिसो किथे बि मुआशिरे में थोरे बि सुधरियल मुआशिरनि जी त ॻाल्हि कान्हे थोरे बि मुआशिरे में तव्हां ॾिसो त बुराई ॾांहुं जेको वेंदो उनखे कर्ब कंदा ऐं बुराई खे हमेशह हेठि ॾेखारींदा असां वटि बुराई मथे टाप ते आहे मलिक रियाज़ जेको पाण माण्हू हाणे जेके हाणे त सभु ॻाल्हियूं ज़ाहिर पियूं थियनि न त उहो वेही रहंदो ॿाहिरि ख़ुशामद कंदो ऐं नंढड़ो क्लर्क हो ऐं उन खां पोइ माण्हू आहिस्ते आहिस्ते इन जाइ ते पहुतो आहे जो अॼु हू पाकिस्तान जो वॾे में वॾी इन में को शक कोन्हे हाउसिंग इंडस्ट्री जो मालिक आहे वॾे में वॾी हाउसिंग इंडस्ट्री जो मालिक आहे ऐं मेरिट टैलेंट पंहिंजी जाइ ते पर हुन जा ॿिया खाता बि खुलिया आहिनि जंहिंमें तव्हां ॿुधो त केतिरनि माण्हुनि जे ज़मीननि ते कब्ज़ो केतिरनि माण्हुनि जे ज़मीन ते कागज़ कूड़ा ठही विया केतिरनि ॿ पंडी में हिकिड़े मुख़्तियारकार खे सज़ा आई तपेदार खे सज़ा आई त माना इहो किसो ईअं पियो हलियो आहे न हाणे उहो माण्हू जेको आहे सो सदर जो बि दोस्त आहे आर्मी चीफ जो बि दोस्त आहे साईं सभिनी सियासतदाननि जो बि दोस्त आहे ऐं सभिनी सियासतदाननि में माण्हू वेठा अथसि इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदा सीनियर तज़किया निगार जर्नलिस्ट हारून रशीद साहब असां लाइन ते मौजूद आहिनि अस्सलाम वालेकुम हारून साहब जी वालेकुम अस्सलाम हारून रशीद साहब किस तरह देख रहे हैं दुनिया टीवी के ऑफ दी रिकॉर्ड फुटेजेस ने तो तहलका मचा दिया है आपकी नजर में ये क्या मामला है देखिए मैंने भी इसी तरह देखा है जैसे और लोगों ने देखा है जी उस फुटेज से ये तासुर तो पैदा होता है कि कोई मामला है अपना एंकर पर्सन के दरमियान और मलिक रियाज साहब के दरमियान जी लेकिन ये मैं नहीं कह सकता कि उसमें अदारे की इंतजामिया भी शरीक है या नहीं शरीक है जी और कुछ किसी तरह की कोई मफाहमत है लेकिन वो इसका दूसरा पहलू ये है जी जी कि जो निजी गुफ्तगू है ये कैसे रिकॉर्ड कर ली गई है टेलीविजन में तो लोग आते हुए आप डरेंगे जी मेहमान भी और ये निजी गुफ्तगू रिवील नहीं करनी चाहिए थी ये मेरा स्टैंड है इसमें दफ्तर वाले भी मुझसे नाखुश हैं लेकिन बहरहाल ये उसूली बात है भाई उसूली बात है निजी गुफ्तगू रिवील नहीं करनी चाहिए बहरहाल पसे पर्दा या इलेक्शन सर पे आ पहुंचा है बहुत सी साजिशें हैं जी उसमें एक बड़ी साजिश तो ये थी कि भाई इसको नवाज शरीफ को पंजाब में लाया जाए जरदारी साहब को मरकज में लाया जाए कहा जाता है कि मलिक रियाज को फाइनेंस करना था इसको और इमरान खान को खेल में से निकाल दिया जाए अब वो देखें उसके शवाहिद पता चलेंगे तो फिर आप सेट करें अच्छा अब्दुल कादिर गिलानी की टेलीफोन जो आई थी इसको आप किस तरह देख रहे हैं जो मुबशर लुकमान को आई फिर उन्होंने वो फोन को मलिक रियाज को हैंड ओवर की आप बात कर लें कि मैं समझा नहीं आपके बात ठीक नहीं आ रही इसी टॉक शो में मुबशर लुकमान को अब्दुल कादिर गिलानी जो वजीर आजम के बेटे हैं साहबजादे हैं उनकी कॉल आई थी जो उन्होंने मलिक रियाज को हैंड ओवर किया आपने अगर क्लिप्स देखें तो उनका इतना इंटरेस्ट इस टॉक शो में बात साबित होती है ना जी कि अब्दुल कादिर गिलानी के ताल्लुकात है मुबशर लुकमान से भी मलिक रियाज से भी जी और उसे मालूम भी था कि इंटरव्यू हो रहा है या उसी वक्त उसने देखा था जी ठीक है और अब्दुल कादिर गिलानी की जो शोहरत है उसके बारे में कुछ चर्च करने की जरूरत नहीं है वजीर आजम के सारे खानदान की शोहरत ऐसी है इसे फारसी में कहते हैं जी हमा खाना आफ्ताब जी तो आप क्या समझते हैं एक मिनट हारून रशीद साहब आप फारसी भी जबरदस्त जानते हैं इसका मतलब भी बता दें इसका मतलब है कि घर के सारे लोग बाकमाल हैं अच्छा आगे हारून रशीद साहब एक सवाल और आता है कि आपके कॉलम्स में भी आप बरमला बिल्कुल वाज़ेह लिखते हैं और आप भी आपकी मेहरबानी भी है कि आप सिंधी चैनल से भी बात करते हैं खासतौर पे मेहरान से मैं गुजारिश करूं आप देखें कि ये बुराई इतनी सर चढ़ के बोल रही है आज पाकिस्तान में जो सबको ये था कि जी मीडिया इतना मुतहर्रिक है कि कोई कुछ भी कर नहीं सकता ये नहीं हो सकता वो नहीं हो सकता अगर ये मीडिया में जितनी लिस्टें आई हैं लोगों के नामों से प्लाटों से पैसों से बाहर के दौरों से ये आप क्या समझते हैं कि इस मुल्क में जो आज बुराई का जो मकाम है वो
تو بھلائی جو ہے وہ اچھائی جو ہے وہ تو بالکل نظر ہی نہیں آتی. تو آپ یہ کس کو یہ کس طرح سب معاملہ ٹھیک ہوگا؟ دیکھیے تو میں ہر روز ہفتے میں ایک دفعہ ضرور وہ حدیث لوگوں کو سناتا ہوں کہ جب برائی کو نہیں روکا جائے گا، رسول اللہ نے کہا، اور بھلائی کی ترغیب نہیں دی جائے گی تو بدترین حاکم تم پہ مسلط کیے جائیں گے. یہی وجہ ہے کہ ہم برائی کو برائی نہیں کہتے اور اچھائی کو اچھائی نہیں کہتے، بولڈلی اور کلیئرلی. اب جہاں تک یہ ہے نا کہ کسی نے پیسے لیے اخبار نویس نے، وہ جب تک ایویڈنس نہ اس وقت تک میں تو نہیں کسی کا نام لینے کے لیے تیار. بہت سے نام لیے گئے ہیں اور کچھ لوگوں کے بارے میں میرا خیال ہے کہ پاسبلی یہ ہو سکتے ہیں ایسے، اور کچھ کے بارے میں میرا خیال ہے کہ یہ نہیں ہو سکتے. لیکن یہ ثبوت کے ساتھ کرنا چاہیے نا. جب اتنا بڑا فساد رونما ہوتا ہے تو لوگ پرسنل سکور سیٹل کرنے لگتے ہیں. اس لیے میں اس پر رائے نہیں دوں گا اس میں. البتہ میں آپ کو ایک بات بتا سکتا ہوں پہلی دفعہ آن ریکارڈ کہ 44 ایئرز میں نے کبھی کوئی سرکاری دورہ نہیں کیا، غیر سرکاری تو رہا ایک طرف. اچھا ہارون صاحب، اس جو ویڈیو کے حوالے سے آپ ریکارڈ چیزیں جو منظر عام پہ آئی ہیں، ان سے میڈیا کی جو ساخت تھی، جو اسٹینڈرڈ تھا، اس پر کیا فرق پڑے گا؟ میڈیا پہ لوگوں کو اپنا بہت برا اثر پڑے گا. جب ملک ریاض کیس شروع ہوا تھا تو میں نے کہا تھا میڈیا کو اب پتہ چلے گا، اب اونٹ پہاڑ کے سامنے آیا ہے. میڈیا کو اب محتاط ہونا پڑے گا. یہ پریزیڈنٹ ہاؤس ہے اور ملک ریاض صاحب کے ہاں سے جو مراعات لوگوں کو دی جاتی تھی، اور شریف خاندان بڑی مراعات دیتا ہے میڈیا کو، تو یہ ایکسپوز ہونی شروع ہوں گے. اب سوشل میڈیا اپنا رول اسی طرح پلے کرے گا جس سے ایران میں اس نے پلے کیا تھا، جیسے عرب سپرنگ میں اس نے کیا ہے. تو یہ میڈیا کے لوگ بھی ایکسپوز ہوں گے. وہ ایکسپوز تو بھائی ہر ایک نے ہونا ہی ہوتا ہے، یہ تو تاریخی اصول ہے، یہ بدل تو نہیں سکتا. ہم انگریزی میں بھی کہتے ہیں کہ ایوری ڈاگ ہیز ہز ڈے. اب مسئلہ یہ ہے کہ آفٹر آل موجودہ صورتحال میں سیاست میں پریزیڈنسی، گورنمنٹ، سپریم کورٹ ایک دوسرے وہ ادارے ایک دوسرے کے ساتھ ٹکر میں، پھر یہ میڈیا میں کے خلاف اسکینڈلز ہیں. ہارون رشید صاحب، آپ کیا سمجھتے ہیں کہ مستقبل قریب میں کیا ہونے والا ہے اس ملک میں؟ میں تو آپ کو پتا ہے 17 سال سے ایک ہی بات کہہ رہا ہوں. میری کوشش بھی ہے، میری امید بھی ہے کوئی شریف آدمی آ جائے، یہ میرا خیال ہے عمران خان آ جائے، وہ اس قسم کے جرائم روک سکتا ہے. زرداری صاحب یا نواز شریف تو نہیں روک سکتے. بہت اس میں مارل کرے جائے، باقی سے تو کسی میں مارل کرے جائے نہیں. خامیاں اس میں بھی ہیں لیکن اس میں مارل کرے جائے. وہ پیسے نہیں کھاتا ہے، بزدل نہیں ہے، فارن پریشر سہ سکتا ہے، جھوٹ نہیں بولتا ہے. یہ باقی تو سارے بزنس مین ہیں، ان میں پالیٹیشین تو کوئی ہے ہی نہیں. نہ آپ کے سندھیوں میں کوئی پالیٹیشین ہے، ہمارے پنجابیوں میں کوئی پالیٹیشین ہے، نہ فرنٹیئر میں ہے، نہ کوئی بلوچستان میں ہے. یہ ایک ایکسیپشن ہے جو اگر یہ پولیٹیکل کرافٹ اس میں کم ہے، پولیٹیکل ایکیومن نہیں ہے اور پولیٹیکل میکینکس کو کام سمجھتا ہے، مگر صاف ستھرا تو ہے. بہت بہت شکریہ ہارون رشید صاحب، بہت بہت شکریہ. ہارون رشید صاحب دلچسپ ॻाल्हियूं बि ऐं उन खां पोइ हारून रशीद माना हिकिड़ो त इहो तइ कयो हारून रशीद साहब त इन में उन चैनल जी इंतज़ामिया शामिल आहे, एंकर जो मामिलो आहे, मलक रियाज़ साहब जो मामिलो आहे. ॾिसो मां तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, ॿुधो, एंकर पंहिंजी जाइ ते हिकिड़ी पोज़ीशन आहे सोसाइटी में, ठीकु आहे, उहा हू कैश थो करे जेकॾहिं त हू पंहिंजी कैश कंदो, मालिक पंहिंजी पोज़ीशन कैश कंदा. पर एंकर एतिरो बि कोन्हे जो एंकर एतिरी पंहिंजी हलाए जो मालिकनि जी मर्ज़ी खां हुजे, मालिकनि जी पॉलिसी न हुजे या मालिकनि जी अणसिधी तरह हा न हुजे. एतिरो एंकर किथे बि डिपेंडेंट कोन्हे जो इंडिपेंडेंट कोन्हे जो एंकर पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजा प्रोग्राम करे ऐं उन खां पोइ पॉलिसीज़ जेके आहिनि, जेके इदारे ॾिनियूं आहिनि, उन्हनि खां इनराफ़ करे. अहिड़ो थी कोन थो सघे. इदारो ॿुधाईंदो आहे, डिटरमिन कंदो आहे त तुंहिंजी हीअ पॉलिसी आहे, हुकूमत ते तनक़ीद करणी आहे, उहो एंकर उन क़िस्म जा प्रोग्राम कंदो, या उन क़िस्म जा एंकर हथ करे लॻाए वेंदा जेके हुकूमत ते तनक़ीद करे सघनि इफेक्टिव. तव्हांखे यादि आहे हिकिड़ो दफ़ो प्रोग्राम हिन साॻे मुबशिर लुकमान कयो, हुनजो अब्बासी जो, डॉक्टर सफदर अब्बासीअ जो, जंहिंमें हिन लॻो त हिन ऑन द फेस ऑफ इट हुन ते जरह कई, जंहिं महिल पोइ सिंधी चैनल्स भलायो. इन पाण कंटिन्यू कंदा, ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक जो टाइम थियो आहे, असां गॾु